ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु निराकार बाप जी संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करां। ऐं हाणे बाबा जा मां वाक्य थी ॿुधां जेका श्री बाबा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधाया थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, परम पिता श्री भगवान वाच्य। इहो आहे पुरुषोत्तम संगम युग। असांखे हर घड़ीअ यादि रहणो खपे कि हाणे कहिड़ो समय थो हले। नई दुनिया अचण जो समय थो हले। इनखे संगम युग चइबो आहे। पुराणी दुनिया वञे थी ऐं नई दुनिया अचे थी। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न। कंहिंखे त सुठी रीति यादि रहंदो आहे ऐं कंहिंखे पोइ दुनियादारी जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं। बाबा चए थो इहे जो रावण जो पिंजड़ो आहे न, इन सां मां तव्हांखे छुटकारो ॾियाराइण लाइ आयो आहियां। जीअं कोई पंछी खे पिंजरे सां कढंदा आहियूं त उहो ॾाढो ख़ुशि थी करे उड़ी वेंदो आहे न, सुख मिलंदो अथसि। ईअं ई बाबा बि हाणे असां ॿारनि खे हिन रावण अर्थात विकारनि जे पिंजरनि मां कढनि था। हिन पिंजरे में अनेक प्रकार जा दुख ई दुख आहिनि। हाणे बाबा हिन पिंजरे खां असांखे कढण आयो आहे। कंहिंखे कढण आयो आहे? मनुष्य आत्मा खे। बाबा चए थो तव्हां आत्माउनि खे रावण क़ैद करे रखियो अथई, परंतु पाण इहे ॼाणंदा न आहियूं। शास्त्रनि में लिखियलु आहे देवताउनि ऐं असुरनि जी लड़ाई लॻी, पोइ देवताऊं जीतिया। हाणे देवी देवताउनि जी त महिमा छा कंदा आहियूं पाण? डबल अहिंसक कंदा आहियूं न। त पोइ उहे हिंसा कीअं कंदा? जॾहिं असां ॻायूं था तव्हां अहिंसक आहियो, मर्यादा पुरुषोत्तम आहियो, त उहो हिंसा त करे न सघंदा न। बल असुर ख़राबु हुया त बि देवी देवताउनि में त एतिरी शक्ति हूंदी आहे कि आसुरी शक्ति उते हुनजे अॻियां ठहरी न सघंदी आहे। ॾिसो, कोई देवी देवताउनि जे मंदिर में कोई बि अहिड़ो कोई ग़लति माण्हू हूंदो आहे, उहो हुन मंदिर में वञी न सघंदो आहे। हुनखे ड्रिप लॻंदो अथसि, छोजी आसुरी स्वभाव संस्कार हूंदा अथसि न। त असुर देवी देवताउनि जे अॻियां ठहरी कीअं सघंदा? थी न सघंदो आहे ईअं। जॾहिं हिते ई मंदिरनि में कोई अहिड़ी आत्मा वञी न सघंदी आहे, हुनखे बेचैनी थींदी अथसि, अंदरि पीड़ा थींदी अथसि, त वञी न सघंदी आहे न। त देवी देवताउनि जे अॻियां असुर अची न सघंदा आहिनि। उन्हनि जी दुनिया में आसुरी शक्ति हूंदी ई न आहे। बाबा चए थो हाणे असांखे बाबा ॿुधाए थो देवताउनि कॾहिं लड़ाई न कंदा आहिनि। तव्हां हाणे आसुरी स्वभाव संस्कार वारा, तव्हां सभु असुर आहियो। तव्हां ई असुर परमात्मा खां शक्ति गुण ज्ञान वठी करे पंहिंजे खे देवी देवता ठाहियो था। त हाणे कंहिंजी युद्ध थी हले? आसुरी स्वभाव संस्कार ऐं दैवी स्वभाव संस्कार। असां दैवी स्वभाव संस्कार धारण था करणु चाहियूं, परमात्मा खे यादि करे। त बाबा चए थो जीत हमेशह असांजी थींदी आहे। अर्थात असां देवी देवता वारा स्वभाव संस्कार धारण करे उन्हनि जी दुनिया में हली वेंदा आहियूं। आसुरी स्वभाव संस्कार छॾे छॾंदा आहियूं। आसुरी रावण अर्थात 5 विकारनि ते हाणे पाण परमात्मा जी शक्ति ते जीत था पायूं, न कि रावण संप्रदाय ते। असां रावण जी संप्रदाय ते न, असां विकारनि ते जीत था पायूं। विकार ई त रावण हूंदो आहे न। अहिड़ो कोई इंसान रावण न आहे। मनुष्य आत्मा ई जॾहिं हुन में विकार अची वेंदो अथसि त उहो छा कहलाईंदो आहे? रावण। त तव्हां में जॾहिं क्रोध ईंदो आहे त पाण चईंदा न इहे त हिकदमि रावण वांगुरु हिकदमि रावण वांगुरु विड़े थो। त बाबा चए थो कि हाणे बाक़ी कंहिंखे जलाइणो आदि जी ॻाल्हि न आहे।
परमात्मा जी याद जी शक्ति सां पंहिंजे अंदरि सर्व प्रकार जे विकारनि खे असांखे जलाइणो आहे। हिकदमि नाम निशान ई ख़तम थी वञे। असांखे पतो ई न हुजे, कोई असांखे चए कि ये तव्हांखे हीअं थो चए त तव्हां हिन जे मथां क्रोध करो, असां चऊं क्रोध छा थींदो, असांखे त ईंदो ई न आहे। असांखे त लोभ आहे न, मोह आहे न, काम विकार छा थींदो असांखे त पतो ई न आहे। ईअं असांखे ठहिणो आहे, तॾहिं त असां देवी देवता जहिड़ा ठहींदासीं न। त बाबा चए थो जलाइणो कंहिंखे आहे, कीअं जलाइणो आहे? हिकु रस, ॿियो मूंखे कुझु बि यादि न हुजे, सिर्फ़ु मां आत्मा परमात्मा जो ॿारु। ये हिकु टिक हिकु जी ही यादि सां असांजा सभु प्रकार जा विकार, बुरायूं, पुराणियूं ॻाल्हियूं सभु जली वेंदियूं। बाबा चए थो ॾिसो, तव्हां हाणे आया आहियो परमात्मा खां वरसु वठणु। तव्हां ॿार ॾाढा ख़ुशि थींदा आहियो न जॾहिं ॿार खे निश्चय थींदो आहे कि बराबरि असांजे लाइ बाबा नई दुनिया जी स्थापना थो करे, त असांखे ख़ुशी थींदी आहे। हाणे हिन दुनिया में त अलॻि अलॻि मौसम आदि थींदा रहनि। सतयुग में त न गर्मी हूंदी न सर्दी हूंदी, सदैव वसंत ऋतु ही रहंदी आहे। सतयुग स्वर्ग जी वसंत ऋतु हाणे अचे थी। इहा बसंत ऋतु त थोरे समय जे लाइ ईंदी आहे। दुनिया में जेकी बसंत ऋतु ईंदी आहे उहो थोरे समय जे लाइ ईंदी आहे। सतयुग में त सदा ई अहिड़ो ई मौसम रहंदो। उहो वसंत ऋतु तव्हांजे लाइ अधु कल्प सतयुग त्रेता ताईं कोई गर्मी सर्दी बारिश जेका बि अलॻि अलॻि मौसम ईंदा आहिनि कुझु न हूंदो, सिर्फ़ु बसंत ऋतु ई हूंदी। हुते गर्मी आदि न हूंदी। गर्मी जे कारण बि मनुष्य खे केतिरो दुख थींदो आहे न, मरी बि वेंदा आहिनि। हिन सभी दुखनि जी ॻाल्हियुनि सां हाणे बाबा असांखे छुड़ाए थो। अविनाशी सर्जन ॾाढी सहज दवाई ॾिए थो। उन सर्जन जे वटि वेंदा आहियूं त हुननि वटि अनेक प्रकार जी दवाइयूं हूंदियूं आहिनि। इहो हिन सर्जन वटि ॿियो कोई दवाई आहे न, सिर्फ़ु हिकु ई दवाई आहे। कहिड़ी? पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां, मुंहिंजो बाबा चवण सां, दिलि सां। इहे ई दवाई आहे असांजी सभु दुख दूर करण जी दवाई। उन्हनि खे सिर्फ़ु हिकु असांखे उन सम्झ सां यादि करिणो आहे, उन संबंध सां यादि करिणो आहे, उन रूप सां यादि करिणो आहे। छो जो असां ॾाढे अलॻि अलॻि देवी देवताउनि जे, जानवरनि जे, प्रकृति जे तत्वनि जे ज़रिए असां गुरूअनि जे रूप में असां भॻवान खे यादि कयो न, त बाबा चए थो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो। इन रूप सां यादि करण सां तव्हां सभु रोगनि सां छुटी वेंदव। ॿी कोई दवाई आहे न मूं वटि। बाप चईंदा आहिनि, अॼु बाबा ॿारनि खे चवनि था पंहिंजे अंदरि जांच करो कि मां केतिरो समय बाप खे यादि कंदो आहे। हाणे बाप बि कोई तकलीफ़ त नथो ॾिए न कि वेही करे इहे सभु लिखो, कागज़ आदि ते लिखो। बाबा त चए थो बुद्धि सां सम्झी सघंदा आहियूं न असां सॼो ॾींहुं छा पिया करूं, मन में कहिड़ा कहिड़ा वीचार पिया हलनि, उहो जांचणो आहे। अज्ञान काल में बाप खे यादि करण लाइ घड़ी घड़ी सोचणो थोरी पवंदो आहे कि मुंहिंजो बाप आहे मूंखे यादि करिणो, यादि ई रहंदो आहे न, हिकु बार सम्झ अची वञे। त हिन बाप खे असां घड़ी घड़ी छो था भुलिजूं, जेको असांजे लाइ एॾी सुखनि जी दुनिया ठाहिण आयो आहे, असांखे एॾो ऊंचो वरिसो थो ॾिए, त हिनखे भुलिजो छो था। बाबा चए थो इहे परमात्मा जी यादि त ईअं हुजणी खपे कि भुलिजण बि मुश्किल हुजे, सॼो ॾींहुं बाबा यादि रहे। छो जो बाबा कुझु कमु करण लाइ मना थोरी थो करे। सिर्फ़ु पहिरों देह ऐं देह जे संबंधनि में मोह रखी कमु कंदा हुयो, हाणे परमात्मा खे यादि करे उन सां गॾु कर्म करो। मुंहिंजो तव्हांजे घर में 5 माण्हू अथव, त ईअं चओ असां 6 ॼणा आहियूं, अंदरि मन में ई यादि रखो असां 6 ॼणा आहियूं, असां सां बाबा बि आहे। इन रीति असांखे यादि करिणो आहे। जेको बाबा असांखे एॾो ऊंचो वरिसो थो ॾिए, स्वर्ग जो वरिसो थो ॾिए, उन बाप खे त सदा यादि रखिणो खपे न, केतिरो भारी वरिसो आहे।
ॾिसो कोई राजा जो ॿारु हुजे त हुनखे केतिरी ख़ुशी हूंदी आहे कि मां हिन पूरे राज घराने जो मालिक आहियां या पूरी मिल्कियत जो मालिक आहियां। त अहिड़े बाप जो असांखे पूरी विश्व जी बादशाही थो ॾे, ए बाप खे त सदा ई यादि रखिणो खपे। बाबा चए थो कि दैवी गुणनि जी धारणा करणी आहे, ख़ुदि खे ॾिसंदा रहो। हाणे पहिरियों ख़ुदि खे सुधारो, ॿियनि खे न ॾिसो, पहिरियों मां बदिलां, पहिरियों मूंखे बदिलणो आहे। पोइ पंहिंजे बदिलण सां तव्हांखे बदिले करे ॾिसंदा त पोइ आपे ई बदिली वेंदा। जॾहिं तव्हांखे ॾिसंदा भई एॾे दुख में बि एॾी शांती सां वेठा आहिनि, हिननि खे कोई फ़र्क़ु नथो पए, कोई हिननि जे मथां क्रोध थो करे, हिननि खे बुरो थो चए त बि एॾो सुख सां वेठा आहिनि, त असांखे ॾिसी करे उहो बदिलजी वेंदा। बाबा चए थो कि मां तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी ॾियण आयो आहियां, त जेतिरो मूंखे यादि कंदा ओतिरो तव्हांजे जीवन में ख़ुशी बि ईंदी वेंदी। बाबा हाणे असांखे स्वर्ग में वठी वञण जे लाइ नयो ज्ञान थो ॾे। त बाबा चए थो मिठा मिठा सिखियलु ॿार, तव्हां मूंखे सॾु ई इन करे कयो अथव कि अचो असांखे अची करे सुखनि जो वरसो ॾियो। मां तव्हांखे ब्रह्मा जे तन द्वारा एडॉप्ट कयो आहे। जीअं कंहिंखे ॿार न हूंदो आहे त एडॉप्ट कंदा आहिनि न, हाणे शिव बाबा बि असांखे एडॉप्ट कयो अथई। बाप चए थो कि स्वर्ग जी स्थापना मां हिते करां थो, स्वर्ग जे लाइ मूंखे वरसो ॾियणो आहे। हाणे वरसो कंहिंखे ॾियां, ॿार त हुजनि न वरसो ॾियण लाइ। इन करे शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा अची करे असांखे एडॉप्ट कयो अथई। भई शिव बाबा स्वर्ग जी दुनिया ठाहे थो त हुन स्वर्ग में वञण जे लाइ ॿार त हुजनि। त हाणे असांजो त आसुरी सुभाउ संस्कार थी विया आहिनि, त असां अहिड़ा असुर कीअं स्वर्ग में वञूं। इन करे बाबा असांखे एडॉप्ट कंदा आहिनि, असांखे चवंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ आहियां। पोइ जेकी आत्मा सम्झंदी आहे हा बराबरि इहे त मुंहिंजो पीउ आहे, परमात्मा जे चए ते हलंदी आहे, त हुननि खे स्वर्ग में वञण जो वरसो मिली वेंदो अथनि। त बाबा चवनि था हाणे मां अची करे तव्हां पतित आत्माउनि खे गोद वरितो आहे वरसो ॾियण लाइ न, आपे ई क्योंकि मां आया ई पतित पावन, त मां पतित पावन ईंदमि त कंहिंखे गोद वठंदमि, पतितनि खे गोद वठी करे उन्हनि खे पावन ठाहींदमि न। ये छीछी दुनिया आहे। मुक्ति मार्ग में माण्हू केॾो मूंखे पुकारनि था, ऐं पाण हाणे परमात्मा खे पहचाने करे उन्हनि सां मिलन था मल्हायूं, उन्हनि सां प्राप्ति था करूं, वरसो था वठूं। भक्ति मार्ग में माण्हू अञा ताईं पुकारनि था, ऐं असां हिते छा था करूं, परमात्मा खां वरसो था वठूं। ॾिसो भक्ति मार्ग में केतिरो महिनत थींदी आहे न। हाणे बाप चवंदा आहिनि भक्ति मार्ग में बि तव्हांखे एतिरो दुख न हुयो, हाणे त ॾाढो दुख आहे। हाणे भक्ति में बि उहा रस न आहे न। मनुष्य खे केतिरे प्रकार जा दुख आहिनि। बाप आया आहिनि हाणे सभिनि दुनिया खे, पूरी दुनिया खे परिवर्तन करण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो हिन जेकी दुनिया में हाणे लड़ाई लॻंदी, हुन खां पोइ स्वर्ग जी दुनिया अचण वारी आहे। पोइ कॾहिं बि हिन दुनिया में लड़ाई रोअण झगड़ो चिल्लाइण आदि कुझु बि न हूंदो। नई दुनिया में न दुख हूंदो न रोग हूंदो। केतिरो हाणे हिन समय केतिरियूं बीमारियूं आहिनि न, नई दुनिया में त इहे सभु कुझु बि न हूंदो। बाप चवनि था कि मां तव्हांखे हाणे सभु दुखनि सां छुड़ाइणु आहियो, तव्हां मूंखे यादि ई कंदा आहियो, हे भॻवान अची करे असांखे सुख ॾे, सुख शांति जी राह ॾेखारे। त मां हाणे आयो आहियां तव्हांखे सुख शांति जी राह ॾेखारण। उनजे लाइ मां तव्हांखे सिर्फ़ु छा थो चवां, ये थोड़ी तो चवां तव्हां व्रत रखो मुंहिंजे मथां, मूंखे इहे सभु चढ़ायो, मूंखे एतिरो कुझु, एतिरा जाप जपो, एतिरा पाठ करो, एतिरा ग्रंथ पढ़ो, एतिरा शास्त्र पढ़ो एतिरी बार, त तव्हांजो दुख दूरि थी वेंदो। न, बाबा त ॾाढी सहज उपाय थो ॿुधाए। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, हे भॻवान अची करे असांजा दुख हर, सुख शांति ॾे। ये पुकारियूं त मूं वटि घड़ी घड़ी ईंदी रहियूं। हाणे बाबा चए थो कि हाणे इहे मांगण बंदि करे छॾियो। दुनिया में माण्हू मांगदा ई आहिनि असांखे शांति ॾियो, सुख ॾियो, ॿ चीजूं ई मांगदा आहिनि। हाणे मां तव्हांजे लाइ शांति ऐं सुख जी दुनिया स्थापना करणु आयो आहियां, त मुंहिंजे चए ते हलो।
न त पोइ द्वापर युग में वापसि खां दुखनि जी दुनिया में ईंदो। शांती त अगरि हिते तव्हांखे शांती जी अनुभूति करणी अथव त घड़ी घड़ी सम्झो कि मां आत्मा हिन शरीर खां न्यारी आहियां, परमात्मा जो ॿार आहियां, परम धाम जी रहण वारी आहियां। थोरो समय जे लाइ आत्मा चाहे त हिते शांती सां वेही सघंदी आहे। बाबा चए थो महिनत बि न आहे। हाणे केॾी सहज ॻाल्हि, शांति जो सागर मां निराकार परमात्मा पूरे विश्व में शांति स्थापना करण आयो। सिर्फ़ हिक ॿिए देशनि में न, हिक ॿिनि धर्मनि जे लाइ न आयो मां, पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ आहियां। पूरी विश्व में हाणे मां सुख शांति जी स्थापना करण आयो। अनेक बार मां आयो आहियां। बाबा चए थो मां इहो पहिरीं बार न आयो आहियां, अनेक बार मां हिन सृष्टि ते ईंदो आहियां, पोइ तव्हांजे लाइ सुखनि जी दुनिया स्थापना कंदो आहे। मुंहिंजो त इहो ई धंधो आहे, नर्क खे स्वर्ग ठाहिण। मूंखे त ॿियो कुझु कमु आहे न, मां त इहो ई कमु कंदो आहियां। तव्हां बाक़ी पंहिंजे जीवन में धन आदि इकठो करण लाइ केॾी महिनत था करो। सत्संग में त इहा बि महिनत न हूंदी। मुंहिंजे चए ते हलंदव त जीवन में बिना महिनत तव्हांखे सभु कुझु मिलंदो। मनुष्य अॼुकल्ह एॾो परेशान दुखी छो थी थिए? पंहिंजे कर्मनि अनुसार ई त थिए थी न। अगरि परमात्मा जी श्रीमत ते हलंदा त केतिरो सुख शांती वारी दुनिया में असां वञण जे लाइ तयार था थियूं न। त बाबा चए थो हाणे मां पूरे विश्व में शांती स्थापना करण आयो। पोइ हिते सिर्फ़ हिकु ई धर्म वारी आत्मायूं हूंदियूं, बाक़ी सभु धर्म वारी आत्मायूं परम धाम में हूंदियूं। बाबा चए थो हुन दुनिया में कोई प्रकार जो विकार बि न हूंदो। केतिरा पद्मा पदम भाग्यशाली आहियो न तव्हां, जो भॻवान खे पहचाने करे हुन दुनिया में वञण जे लाइ तयार था थियनि। कमाई था करो न। ज्ञान सागर बाप आयो ई आहे असांखे ज्ञान ॾियणु। भक्ति त सभु भॻत कंदा ई रहंदा आहिनि, ज्ञान त हिकु मां ई ॾींदो आहे। मां एतिरो ज्ञान ॾींदो आहे जंहिं ज्ञान सां तव्हांजी सदगति थी वेंदी आहे। हिन ज्ञान जो कोई स्थाई पुस्तक न आहे। बाबा चए थो ज्ञान त सहज आहे न। मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा, सृष्टि जो चक्कर बाबा ॿुधाए थो हीअं हीअं घुमंदो आहे। बसि हिन में पुस्तक आदि पढ़ण जी ॻाल्हि कोन्हे। ज्ञान त कननि सां ॿुधूं था न। पुस्तक आदि रखी रखी छा कंदो? तंहिंखां सुठो त जेको ॿुधो था, रोज़ रोज़ जेको ॿुधो था उन्हनि खे मनन कंदा रहो, वीचार कंदा रहो। पोइ वरी ॿिए ॾींहुं ॿियूं ॻाल्हियूं ॿुधो। हिन रीति वीचार कंदे कंदे पंहिंजे कर्मनि में असांखे ज्ञान लाइणो आहे। बाबा चए थो पुरुषार्थ त करिणो ई आहे न। मां अविनाशी सर्जन आहे, आत्मा अविनाशी आहे न। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। दिन प्रतिदिन जो बि शरीर मिलंदो आहे न अॼुकल्ह दुनिया में, उहो तमो प्रधान ई मिलंदो आहे। छो जी तत्व अहिड़ा थी विया आहिनि न। हाणे माण्हू चवनि था कि ॿार त पैदा करनि था, लेकिन ॿारनि जे शरीर में ताक़त काथे, छो जी तत्व ई अहिड़ा ठहियल आहिनि। पैदा थींदे ई बीमार थो थिए। कंहिंजी इच्छा हूंदी आहे ॿार ॼमे, पैदा थिए, पैदा थींदे ई बीमार थी वियो त पोइ छा कंदा? ॿियो ई दुख कि अहिड़ो हिकु त पैदा न पियो थिए, पैदा थियो त थींदे ई बीमार। इहे बि कर्म आहिनि। त बाबा चए थो सत्संग में त सदा तंदुरुस्त हूंदा आहिनि, छो जी तत्व ई एतिरा सुठा सतो प्रधान हूंदा आहिनि न। तन बि तंदुरुस्त त आत्मा बि शुद्ध हूंदी आहे। श्रेष्ठाचारी दुनिया जी स्थापना थी थिए। बाप हाणे श्रेष्ठाचारी दुनिया जी स्थापना करण आहे। बाबा चए थो कि ॿार मां हर 5000 साल में हिकु बार अची करे श्रेष्ठाचारी दुनिया जी स्थापना करण ईंदो आहे। तव्हां आत्माउनि खे नज़र सां निहाल करण आयो आहे न। पंहिंजी बाबा खे त ब्रह्मा जे तन में अची करे बाबा असांखे अखियुनि सां ॾिसंदो आहे, मुख सां ॻाल्हाईंदो आहे। अखियुनि सां ई बाबा असांखे ॾिसी करे आत्मा में शक्ति भरदियूं आहिनि। माण्हू चवंदा आहिनि इहे ब्रह्म कुमारी अखियुनि सां जादू कंदियूं आहिनि। जादू वादू जी ॻाल्हि न आहे। मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी साम्हूं वारे आत्मा खे, भाउ खे, ऐं परमात्मा खे यादि करे। जादू न थींदो। इहे त परमात्मा खे यादि करे असां साम्हूं आत्माउनि खे ॾिसंदा आहियूं। माण्हू हथ था जोड़नि, पेर था पवनि। पेर छो था पवनि? हथ छो था जोड़ो?
तंहिंखां सुठो त मां आत्मा आत्मा सां मिलां थी। आत्मा खे ॾिसो न, आत्मा खे नमस्ते करो, आत्मा सां ॻाल्हायो, हथ पेर जोड़ण जी छा ॻाल्हि आहे। इन रीति बाबा आत्माउनि खे ॾिसंदो आहे। त बाबा चए थो मां त तव्हांखे शक्ति ॾींदो आहे न, आत्मा ई त हिन अखियुनि सां ॾिसंदी आहे न। हाणे तव्हांखे स्वीट शइ बाबा अची करे मिठी मिठी ॻाल्हियूं थो ॿुधाए, मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाए करे, मिठी मिठी ॻाल्हियूं सोचे करे सभु आत्मायूं छा थी वेंदासीं, मिठा थी वेंदासीं। सत्युग आहे मिठी दुनिया, हुते कोई प्रकार जी लड़ाई झगड़ो दुख पाप माण्हू सोचंदो बि न आहे, स्वप्न में बि कंहिंजे लाइ बुरो न सोचंदो आहे। एतिरी मिठी दुनिया आहे। बाक़ी थोरो समय आहे, हुन खां पोइ त असां हुन दुनिया में वञण ई वारा आहियूं। बाबा चए थो हिते त सभिनि जो शरीर सां प्यार आहे, शारीरिक प्यार आहे न। सत्युग में आत्मिक प्यार हूंदो, रूहानी प्यार हूंदो। छो जो सत्युग में देवी देवताउनि खे एतिरी सम्झ हूंदी आहे कि शरीर त विनाशी आहे न। तंहिंखां त आत्मा खे, आत्मा में जंहिंमें गुण शक्ति आहे सम्झ आहे, उहो त आत्मा आहे न। शरीर थोड़ी, शरीर खे कुझु सम्झ थोड़ी हूंदी आहे। शरीर खे त सिर्फ़ु इहो मगज़ आहे, लेकिन न मगज़ खे हलाइण वारी त आत्मा आहे न। पाण शरीर खे रोटी था खारायूं त शरीर रोटी डाइजेस्ट कीअं थी थिए, खून कीअं थो थिए ठहे, जेसिताईं आत्मा न हूंदी तेसिताईं खून कीअं ठहे। त ही सभु आत्मा जी शक्ति शरीर खे हलाए थी। त पाण खे सम्झ हुजणी खपे, प्यार कंहिंसां हुजणो खपे, आत्मा सां। शारीरिक प्यार न हुजणो खपे। दुनिया में माण्हू भॻवान खे यादि त करनि था, लेकिन भॻवान कहिड़े समय ईंदो, कीअं ईंदो, इहो को न पतो अथनि। शुद्ध गीता में लिखियलु आहे कृष्ण भॻवान वाचो। हाणे कृष्ण त हुन शरीर उहो ओड़ो शरीर धारण करे हिते अची नथो सघे। श्री कृष्ण जो ओड़ो रूप त सत्युग में हूंदो न। कृष्ण जो उहो रूप असां अखियुनि सां थोड़ी ॾिसी सघंदा आहियूं। हिते कलयुगी माण्हू, सत्युगी माण्हू त ॾिसंदा, जेका हुननि जा नज़दीक सां संबंध, सभु बि न ॾिसंदा। कृष्ण खे सत्युग में जो सभु माण्हू हूंदा उहो बि न ॾिसंदा, छो जी हू त वॾो महाराज कुमार हूंदो न, हुननि जी त वॾे वॾनि सां उथणी वेहणी हूंदी। त बाबा चए थो हिन करे हाणे पंहिंजे पाण खे हुन दुनिया में वञण जे लाइक़ु ठाहियो। परमात्मा खे घड़ी घड़ी यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो, उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे बाप सां गॾु रहो। बाप जी यादि में केतिरो बि पैदल हली हलंदासीं न पाण त थकंदासीं न। ही त देह अभिमान में हलंदा आहियूं त थकी वेंदा आहियूं, लेकिन बाबा जी यादि में मां आत्मा हलां थी त असां थकंदासीं न। बाप आयो ई आहे आत्माउनि खे गोरो ठाहिण। त एकांत में वेही करे वीचार सागर मंथन करो कि आख़िर मां जेको बि मां रोज़ ॿुधां थी, केरु थो ॿुधाए, छो थो ॿुधाए, हिन सां मुंहिंजे जीवन में छा सुठो थींदो, ये सभु ॻाल्हियूं असांखे वीचार करणियूं खपनि। दुनिया में त केॾो ख़राबु कम था थींदा वञनि, ख़राबु कम था थींदा वञनि, जंहिंसां पूरो वायुमंडल ई ख़राबु थो थिए। असां चऊं कि अञा हाणे असां सुठा हुयासीं, हाणे असांखे क्रोध अची वियो, छो जी दुनिया जो ई अहिड़ो वायुमंडल थी वियो आहे न। त अहिड़े वायुमंडल में कोई माण्हू सुख शांति सां रहणु चाहे, लेकिन रही नथो सघे। लेकिन परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि सदा असां रहंदासीं न, त अहिड़े ख़राबु वायुमंडल में बि असां सेफ रहंदासीं। असांखे कुझु बि न थींदो, असां हुन दुख अशांति खां परे रहंदासीं। लेकिन कॾहिं जॾहिं असां परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि रहंदासीं, ॾिसो कोई बारिश पए, छत्री खणी कोई वेंदो त हुनखे बारिश त छीटा न पईंदा न। त ईअं ई असां अहिड़ी दुनिया में रहूं था जंहिंजो वायुमंडल दिन प्रतिदिन ख़राब ई थो थींदो वञे, लेकिन असां हिन दुनिया में रहंदे हुए बि स्वयं खे सेफ कीअं रखूं, पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निराकार बाप खे यादि कंदा रहो, त पाण सदा ई हिन दुनिया में रहंदे हिन दुनिया जे ख़राबु वायुमंडल खां बचियल रहंदासीं। अच्छा, मीठे मीठे सुके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्नेह जी शक्ति सां माया जी शक्ति के समाप्त करण वारा संपूर्ण ज्ञानी ठहो। स्नेह में समाइण ही संपूर्ण ज्ञान आहे। स्नेह ब्राह्मण जीवन जो वरदान आहे। संगम युग ते स्नेह जो सागर स्नेह जे हीरा मोतियुनि जी थाली भरे भरे करे असांखे ॾिए थो। त अहिड़े बाप की यादि करे स्नेह सां संपन्न ठहो। स्नेह जी शक्तियुनि सां परिस्थिति रूपी पहाड़ परिवर्तन थी वेंदो आहे। पाणी समान हल्को थी वेंदो आहे। जॾहिं असांखे परमात्मा सां प्रेम हूंदो स्नेह हूंदो त कोई बि वॾी से वॾी ॻाल्हि बि पाणी जीअं हल्की थी वेंदी। माया अर्थात विकार कहिड़ो बि विकराल रूप विकराल रॉयल रूप में साम्हूं अचनि, लेकिन असां परमात्मा जे स्नेह में समायल हुए रहंदासीं त असां सदा ई हुन माया जी शक्ति खे बि समाप्त करे सघंदा आहियूं। स्लोगन आहे तन मन धन मन वाणी ऐं कर्म सां बाप जे कर्तव्य में सदा सहयोगी ई योगी आहिनि। असांखे हर कर्म कंदे बाप जी याद में रहंदासीं त हिन सां छा थींदो, जेको बाबा कर्म करण आयो आहे न हिन दुनिया खे स्वर्ग ठाहिण, त बाबा जा असां हर घड़ी सहयोगी थी वेंदासीं। छो जी बाबा खे यादि करे असां कर्म कंदासीं त बाबा असां द्वारा ॿियनि खे बि मदद कंदो। छा ओम शांति।